नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे खां ख़बर ॾींदा हलूं त टेलीनॉर माइक्रो फाइनेंस बैंक जे तरफ़ां जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़िम गुलाम मुस्तफ़ा रिंद पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब मुबारक रिंद पहुची एहतजाज कयो है। गुलाम मुस्तफ़ा आहियां, तामीर बैंक जो मुलाज़िम आहियां। तामीर बैंक खां पोइ तामीर बैंक जो नालो चेंज थी वियो, पोइ टेलीनॉर रखियो वियो ऐं टेलीनॉर रखियो वियो। उन खां पोइ असांखे हिननि लोनिंग शुरू कई आहे। लोनिंग ॾियण खां पोइ असांखे हिननि 2020 में असांखे हिननि गैर क़ानूनी कढण जी कोशिशि कई आहे। असांजा मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि खे सभिनीनि खे कढियो वियो आहे। उन खां पोइ असांखे जबरी रिटायर कयो वियो आहे। हिननि असांजी हिननि फ्यूचर सां हिननि खेॾियो वियो आहे। असांखे हिननि टर्मिनेट कयो वियो आहे ऐं गवर्नमेंट सिंध हिननि खे असांजी अपील आहे, वज़ीर आज़म खे अपील आहे त असांखे वरी बहाल कयो वञे। हिननि असांजी ज़िंदगी सां खिलवाड़ कयो आहे। असां थर जा रहाकू आहियूं। इन्हनि असां बुखूं कटण ते मजबूर आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।